हा दोस्तो, मुंहिंजो ही जेको चैनल आहे इनखे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो खे लाइक कंदा जे पसंदि अचे त ऐं फीडबैक ॾींदा, शेयर बि कंदा, इन में कमेंट्स ॾियो त मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई थींदी। अॼु जो जेको मौज़ू आहे उन जो तालुक़ वरी बि सिंधी माण्हुनि जी जेका सियासी अड़ांगी क़िस्म जी जेका जदोजहद हुई उन ते आहे, जंहिंमें असां वकील साहिबनि ऐं सिंध जे पूरे अवाम गॾिजी जेका जदोजहद कई ॿवरलो में, उन सां लाॻापियल आहे। हाणे उते ॿ मसइला हुआ। हिकिड़ो त जेको दरिया सिंध ते जेको पाणी ते धाड़ो हणियो थो वञे, कैनाल खोले सिंधी समूंड जेको आहे उनखे ख़ुश्क रखणु, यानी डेल्टा ताईं पाणी न पहुचाइण जो जेका साज़िश हुई उनखे रोकण लाइ असां वकील बिरादरी ॿवरलो ते गॾु थी असां गॾु थियासीं ऐं उनखे सॼी सिंध जे अवाम, वॾेराशाही न, अवाम उनखे सपोर्ट कयो, उनखे ॾढ ॾिनो, उनखे टेक ॾिनी। तव्हां ॾिठो हूंदो सिंध जा सभु माण्हू ओ बलोचिस्तान ते गॾु थिया हुआ। हाणे त पाणी जो मसइलो हो। ॿियो मसइलो त सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि कारपोरेट फार्मिंग जे बहाने सां जेके तीन वाल कयूं थियूं वञनि, इहे ॿ मसइला हुआ त उनखे रोकिजे। हाणे उन रोकण लाइ जेको आहे सो हिकु त वाइदो कयो वियो त कैनाल कोन ठहंदा। फ़िलहालु असां कैनालनि जो मसइलो असां फ़िलहालु रोकियूं था, पर फार्मिंग जो मसइलो त सरासर सिंध गवर्नमेंट जो आहे। सिंध सरकार खे ख़बर न आहे त अलाए छो, या त वांदकाई कान्हे, या सिंध सरकार जिन इदारनि खे या जिन कुवतनि खे ॾियणु चाहे थी या ॾिनियूं आहिनि, उहे ख़ुशि सां ॾिनियूं आहिनि या ॾाढ मुड़ुस सां ॾिनियूं आहिनि या कंहिं तरीक़े सां ॾिनियूं आहिनि, या त उन्हनि खां डिॼनि था सिंध सरकार जा आलाकार, त उन्हनि खां वापसि कीअं वठूं। मुंहिंजो हिकिड़ो इन में मशवरो आहे त ज़मीननि जे बारे में असां वटि हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे, हिकिड़ो बहितरीनु मसइलो आहे, उनखे हल कजे। उहा त लैंड रिफॉर्म्स कजनि। लैंड रिफॉर्म करण सां खोड़ सारा मसइला हल थी सघनि था। मिसाल तौरु अयूब ख़ान लैंड रिफॉर्म्स कया हुआ, वॾियूं जागीरदारियूं जेके उन्हनि खे उन अयूब ख़ान जी हुकूमत सां असीं मुतफ़िक़ न हुआसीं। सिंध जो माण्हू वञुण जे करे अयूब ख़ान जे ख़िलाफ़ु हो, पर अयूब ख़ान लैंड रिफॉर्म्स कया हुआ, टेनेंसी एक्ट बि उन ठाहियो। उन खां पोइ वरी असांजो पंहिंजो सिंधी सियासी अॻुवान जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, उन बि कोशिशि कई लैंड रिफॉर्म्स जी। ॻाल्हि इहा हुई त माण्हू खे केतिरी ज़मीन ॾिजे, हिकिड़े माण्हू खे केतिरी ज़मीन, माण्हू खे न पर कुटुंब खे केतिरी ज़मीन ॾिजे। जेकॾहिं हिकिड़े कुटुंब खे जंहिंमें 5 भाती आहिनि या 6 भाती आहिनि 100 एकड़ ॾिजनि, 150 एकड़ ॾिजे, इहे हज़ारे लखे एकड़ जेका ज़मीन माण्हुनि खे ॾिनी थी वञे त पोइ उन्हनि जो मन वधे थो न। पोइ उहे असांजे आम मसइलनि में छो पवनि। माण्हू जा मसइला जेके आहिनि, हारियुनि जा मसइला, विचें तबिके जे माण्हुनि जा मसइला, मज़दूरनि जा मसइला, इन लैंड रिफॉर्म सां ई हल थी सघनि था। लैंड रिफॉर्म कजे ऐं जेको कारखानो आहे, जेका फैक्ट्री आहे, जेका सनत आहे, जंहिंमें पोरियो कनि था मज़दूरी करे कमाइनि था, उनखे त क़तन प्राइवेट सेक्टर में न आंदो वञे, उहो सरकारी हुजे। जीअं स्टील मिल हुई, स्टील मिल में असांजे मुल्क जा खोड़ सारा माण्हू, हिकु ख़ानदान जो हिकिड़ो माण्हू उन में हो त सॼो घर पियो हलंदो हो। उहा स्टील मिलनि तबाह करे छॾी। असांजा पोर्ट आहिनि वसे जहिड़ा, उहे ठाहिया असांजे मुख़्तलिफ़ दौरनि में ठाहिया, हाणे उहे 3 वाल उहे हाणे तबाह थिया पिया आहिनि। तंहिंजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिकु त लैंड रिफॉर्म कजे। ज़मीनदारनि खे एतिरो वधणु न ॾिजे, एॾी मन मस्ती पाकिस्तान जे कंहिं बि जागीरदार ऐं ज़मीनदार खे न हुअणु खपे। ज़मीनूं असेंबली मां आर्डर वठी, सिंध असेंबली हुजे ऐं या नेशनल असेंबली, उन मां ई करारदाद पास करे ऐं हिकिड़ो अहिड़ो इदारो ठाहिजे जेको लैंड रिफॉर्म करे। कुटुंब खे केतिरी ज़मीन ॾियणी आहे उनजो तइनु करे, न त मसइला ख़राबु थींदा। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो मसइलो आहे त माण्हुनि जे अकाउंट्स में अरबे रुपया पिया आहिनि, कुझु हिते पिया आहिनि, कुझु ॿाहिरि पिया आहिनि। माण्हुनि खे एॾी इजाज़त छो थी ॾिनी वञे। बाबा तव्हां इहे अरबे रुपया किथां आंदा? माण्हुनि जे रत चूसण मां, खून चूसण, पोरियो त कोन था कयो, तगारी त कोन था खणो।
ऐं तगारी खणण ऐं पथर फिरण सां किरोड़े अरबे रुपया त कोन गॾु थींदा, ॿ नंबरी सां गॾु थिया हूंदा, चालाकी सां गॾु थिया हूंदा, कमकार जा जेके पैसा गॾु थियनि था उन मां ई खणनि था। हथरादू ॿोॾूं कराए ॿाहिरां माल वरितो हुयो। तंहिंजे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त लैंड रिफॉर्म कजे, टेनेंसी एक्ट बि बहाल कजे, उहो हलाइजे, ऐं सनतूं जेके आहिनि, जेके बि कारखाना आहिनि, उहे प्राइवेट सेक्टर में न हुअणु खपनि। कुझु बि हुजे उनखे सरकार जे कब्ज़े में हुअणु खपे। त पोइ छा थींदो, माण्हू खे पंहिंजो मसइलो हल करण लाइ सरकार वटि वञिणो पवंदो न, वॾेरे गेझू थियणो कोन पवंदो। छो त वॾेरे वटि वञे त वॾेरो पुलिस घुराए माण्हुनि खे अंदरि कराए थो छॾे। असांजे मज़दूरनि में बि ॿ कैटेगरियूं आहिनि। हिकिड़ा मज़दूर जेके कारखाननि में मुनज़म तरीक़े सां कमु कनि था, पर उन्हनि खां घणा अक्सरियती मज़दूर उहे वीचारा ईअं रोज़ी रोटी लाइ डेली वेजिस ते कॾहिं तगारी था खणनि, कॾहिं भठे ते कमु था कनि, सिरुनि जो भठो, पर सिक्योरिटी कान्हे का, ॿुड़ी। उनखे ज़ख़्मु लॻे थो, उनखे सड़े थो, उन लाइ का बि माना इस्पताल उनखे रखण लाइ तयारु न थींदी। सोशल सिक्योरिटी ॿुड़ी आहे। हारी सां बि इहो ई मसइलो आहे। तंहिंजे करे अॼु जी वीडियो में मूं तव्हां दोस्तनि खे इहो ॿुधाइण थो चाहियो त सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में लैंड रिफॉर्म्स कजनि, त पोइ हीअ असांजी ज़मीनूं ईअं भुॻड़नि मुठ ते कोन वेंदियूं, पोइ इहो फार्मिंग सिस्टम कोन हलंदो। लैंड रिफॉर्म कयो, कुटुंब खे केतिरी ज़मीन ॾियणु उन लाइ कानून पास कयो, कानून ठाहे। कानून ठहंदो त हिकिड़े हिकिड़े कुटुंब खे या ख़ानदान खे 100 एकड़ मिलंदी, 150 मिलंदी, जेका बैराजी ज़मीन आहे। ऐं जेका बारानी ज़मीन आहे उन मां थोरो वधाइजे। जेकॾहिं बैराजी ज़मीन 100 ॾिजे थी त बारानी 200 ॾिजे, इजाज़त हुजे एतिरी। ऐं बैंक में बि एतिरे पैसे रखण जी या एॾी इजाज़त छो ॾिनी थी वञे। हीउ मुल्क कंगाल त तॾहिं थियो आहे त पैसा थोरनि माण्हुनि वटि पिया, उन लाइ बि हिकिड़ो कानून ठहणु खपे त हेतिरा पैसा रखी सघजनि था, ॿिया जमा करायो, तॾहिं मुल्क हलंदो। सॼी दुनिया में ई आहे। असां अॼु इन ॻाल्हि ते ज़ोर ॾियूं, सिंध जा समूरा माण्हू, पर पाकिस्तान जा सभु माण्हू, त लैंड रिफॉर्म थिए। सो दोस्तो, मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी, त हिनखे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी।